डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मूजिब एसएसपी सांगड़ गुलाम नबी गिरो जी हिदायतन ते ॾोहारनि ऐं मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवायूं जारी आहिनि। उन सिलसिले में एसएचओ तालका चंडो आदम ऐं कुकड़नि जी वेड़ ते शर्त लॻाइण जुआ खेॾण जे इल्ज़ाम तहत ॿिनि अलॻि अलॻि कार्रवायुनि में 4 जुआरी मोहम्मद हामिद ख़ासि कैली ख़ालिद ख़ासि कैली मीर मोहम्मद ऐं मोहम्मद हसन खे गिरफ़्तार करे शर्त में लॻल 50,000 रुपया रोक रक़म हथ करे वरिती। एसएचओ शाहपुर चाकर यूसिफ वाराई एंग्रो कंपनी के नाले ते नकली भाणजू बोरियूं स्मगलिंग करण के इल्ज़ाम में जवाबदार मुनीर अहमद चुन के गिरफ्तार करे 13 बोरियूं भाण ऐं भाण के खणण जे लाइ इस्तेमाल थींदड़ लोडर रक्शे के कब्जे में पुलिस वठी छॾियो आहे। उन खां अलावा एसएचओ नवाबाद अहमद ख़ास कैली एसएचओ पीरोमल हाजी मोहम्मद इसाक संग्रासी मंशियात फरोश मीर मोहम्मद ख़ास कैली साजिद अली अबड़ो नादिर अली दल थीम अब्दुल हकीम बलोच जलाल मकरानी अब्दुल अजीज बलोच ऐं राम सिंह के गिरफ्तार करे संदन कब्जे मां 90 लीटर शराब हथ करे कयो वियो आहे।